पूरे सिस्टम के अंदर ज़ाहिर है तो अल्टरनेट जो फोर्स है कहीं भी स्टेट के अंदर रियासत के अंदर मुल्क के अंदर वो अल्टरनेट फोर्स पॉलिटिकल जमायतूं हूंदियूं आहिनि पॉलिटिकल जमायतुनि के हवाले से असां ॾिसूं था तो पाकिस्तान के अंदर उहे डिक्लाइन थियूं आहिनि वो काफ़ी अरसे का असां ॾिसूं था तो उन्हनि जी जाइ ते रिप्लेसमेंट हिकिड़ो डोमिनेंट फोर्स जो है वो वकील हिकिड़े सिविल सोसाइटी जी उनमें वो डोमिनेंट फोर्स थी उभरियो है अवां छा था सम्झो त वकील जेके आहिनि उहे ज़ाहिर आहे उन्हनि जो मुतहरिक रोल आहे समाज जे अंदरि उन्हनि खे पॉलिटिकल पार्टियूं ज्वाइन करणु खपनि या पॉलिटिकल पार्टियूं डिक्लाइन थी करे वकील बार जेके आहिनि उहे हिकिड़ो डोमिनेंट फोर्स थी अॻिते अचनि त तव्हां सम्झो था त उन सां जेकॾहिं पॉलिटिकल पार्टियूं डिक्लाइन थियनि थियूं पूरो सिस्टम जे अंदरि जेके स्टेटस को चाहिनि था उन्हनि खे स्पेस नथो मिले। बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सां 100% एग्री त जेके पॉलिटिकल पार्टीज़ डिक्लाइन थियूं आहिनि या पॉलिटिकल पार्टीज़ जो जेको किरदारु आहे उहो गैर मुअसिर थियो आहे या कमज़ोर थियो आहे उन जो नुक़सानु ओवरऑल सॼी सोसाइटी ते पियो आहे पॉलिटिकल मूवमेंट्स ते पियो आहे ऐं जेके बि ख़राबियूं मुल्क जे अंदरि पैदा थियनि थियूं पियूं उन में उन्हनि जो हिकिड़ो वॾो रोल आहे। हाणे जेको वकीलनि जो किरदारु आहे या बार एसोसिएशन जो जेको किरदारु आहे उहो मुंहिंजे ख़्याल में अॻुवाणी वारो न हुजणु खपे। पॉलिटिकल पार्टीज़ खे कॾहिं बि जेके बार एसोसिएशन्स आहिनि उहे रिप्लेस नथियूं करे सघनि। सही पोइ इहा ॻाल्हि ईअं ई वञी थींदी त बाबा चयो वेंदो आहे दादा ख़ाल आहे त पोइ उहो ख़ाल को न को पुर कंदो पोइ सरदार शाह वारी ॻाल्हि अची वेंदी साॻी त जेकॾहिं मौसीक़ी में ख़ाल हूंदो त पोइ उहो कोई फ़नकार जेको आहे उहो अची पुर कंदो त अहिड़े क़िस्म जी शइ जेकॾहिं थींदी त उन सां वक़्ती तौर ते भले असां सम्झूं त असांखे फ़ाइदा पवंदा पर लॉन्ग रन में असांखे उन जा नुक़सान ई आहिनि।